टंडो अलहयार ज़िले काउंसिल जे चेयरमैन शिव पीपल्स पार्टी की क़यादत पारां अॻूणे ज़िले चेयरमैन मीर पप्पू टालपुर जे पुट मीर सुहेल हवाले करण जो फाइनल फ़ैसिलो करे छॾियो। पीपल्स पार्टी ज़िले सदर ज़हीर फिताफ़ी पार्टी टिकट मीर सुहेल टालपुर हवाले करे छॾी। मीर सुहेल टालपुर खे पार्टी टिकट मिलण बाद ज़िले काउंसिल टंडो अलहयार जे समूरनि मेंबरनि मीर सुहेल टालपुर जे अॻवाट हिमायत जो ऐलान करे छॾियो। जंहिं करे मीर सुहेल टालपुर जे साम्हूं को ॿियो उम्मीदवार न अची सघियो आहे, जंहिं करे उन जे बिना मुक़ाबले कामयाब थियण जा इम्कान आहिनि। इन ॾिस में राब्तो करण ते मीर सुहेल टालपुर पंहिंजे अख़बार ऐं टाइम न्यूज़ खे ॿुधायो त पार्टी टिकट जमा कराए छॾी आहे ऐं गवर्निंग उम्मीदवार बि मुंहिंजे हक़ में रिटायर थी वियो आहे। 15 मार्च ते सरकारी लेटर मुंहिंजे ई नाले जो निकिरंदो, जंहिंमें मूंखे बिना मुक़ाबले कामयाब तस्लीम कयो वेंदो। हुन वधीक चयो त पार्टी जी आला क़यादत मूं मथां एतमाद कंदे टंडो अलहयार ज़िले काउंसिल जी ज़िले चेयरमैनी मूं हवाले कई आहे, जंहिं ते आऊं बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अदी फरियाल टालपुर जो थोराइतो आहियां। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची